मसलो वही है, सियासत ते गाल हले पई, सियासत का सवा को हल भी कोने। बुनियादी सजी जका है ही भी बुनियादी जका है सियासत है, मकानी इदारा माना बुनियाद बेस उतई का जैसी असी आवाम से मुखातिब न थींदासी, आवाम से गडबाजी न तेसी इन शय के पान कारामद कारकर्दगी जो सवाल ही बाद में तो अचे, पेरी पान उन्हें उस ताई पार्टिसिपेशन तो करूँ पहुँचूं सही रही पैगाम उस ताईं पहुँचे। ही जो मुझो हिकिड़ो नंढो हिकिड़ो इनमें आऊं इन जो इन करियां थो जो आऊं भी इन जो हिस्सो रहियो आहियां पंहिंजे इन बलदियाती इलेक्शन जो, त आऊं चवंदो जेका साईं ॻाल्हि कई या साईं ॻाल्हि कई त कर्नल दरवाज़ा बंदि कराए अची वेही रहंदा हुआ, जेको मूं शुरू में इंट्रो ॾिनो त मुंहिंजो हीउ त पहिरीं हो ई ॻंढापो मथियनि अमरनि ऐं हेठि जेके उन्हनि जा जेके हुआ लाठिया गाॾिया उन्हनि खे जेको आणे उन्हनि हिकिड़ो पंहिंजो सिस्टम पे ठाहियो। हीअ विच में अची डेमोक्रेसी जेका थोरी कंटिन्यूअस पॉलिटिकल स्ट्रगल जे करे हींअर अछड़नि या कचड़नि पेरनि सां अञा पेर बि कान संभाले सघी आहे। हीअ थोरो घणो उनजो हिकिड़ो नतीजो आहे जेको हू जेका ॿी इस्टेब्लिशमेंट आहे, हिकिड़ी इस्टेब्लिशमेंट आहे हू जेका बुनियादी ख़ुदि, ॿी इस्टेब्लिशमेंट वरी वॾियुनि पॉलिटिकल पार्टीज़ जी सूरत में आहे, उहा वरी हिन शइ खे हेठि लाइण नथी ॾे। छो जो हू जेकॾहिं हुनखे लाइण ॾींदी त पोइ साईं वारी ॻाल्हि त हुते त हिकिड़ो म्यूनिसिपल कमिश्नर सां ॻाल्हाइणो थो पए, हिते त 10-15 मेंबर वेठा हूंदा, हिकिड़े जे अॻियां अचणो पवंदो, ॻाल्हाइणो पवंदो। तंहिंजे करे हीअ बि हिकिड़ी इस्टेब्लिशमेंट आहे, इन सां बि जहिड़ो पंहिंजो हुन वॾी इस्टेब्लिशमेंट वांगुरु करिणो पवंदो ऐं पाण खे इन अवामी लेवल ताईं लहिणो पवंदो ऐं इन लोकल गवर्नमेंट जे जो हिसो थियण लाइ ओसि ताईं जी सियासत करणी पवंदी। बेडरूम सियासत खे ख़तमु करे हेसि लोकल लेवल ते लहणी पवंदी, तॾहिं शयुनि खे कुझु न कुझु पाण कारामद बणाईंदासीं। साईं हाणे असांजो दोस्त साईं इसाक मंगरियो साहब हुआ, रिक्वेस्ट कंदुसि साईं पंहिंजा वीचार वंडे। महिरबानी साईं। असुल में साईं वारनि त पाण उन जा नुमाइंदा रहिया आहिनि, उन्हनि प्रैक्टिकल ॻाल्हियूं कयूं आहिनि, पर आऊं हिकिड़ो अख़बारी रिपोर्टर तौरु इन खे कंहिं न कंहिं नमूने सां इन वाक्यनि खे रिपोर्ट कंदा रहिया आहियूं, एज़ ए शहरी ॾिसंदा रहिया आहियूं त सिंध में ख़ुसूसन हिन निज़ाम जी कामयाबी जो न हुअण जो हिकिड़ो सबबु उहो इहो आहे त सियासी दौर में हिन खे का सुठी पज़ीराई बलदियाती इदारनि खे कॾहिं बि न मिली आहे। उन जो सबबु इहो आहे त जेका असांजी हुकमरान पार्टी इलेक्शनूं खटे अचनि था, उन्हनि जा शहरनि में नुमाइंदा चूंडिजी नथा सघनि, तंहिं करे उन्हनि इदारनि खे मटे मां वारो सलूक उन्हनि जो रवा रखियो। हालांकि 18वीं तरमीम में वाज़ह तरीक़े सां इहो ॼाणायल आहे त सूबनि खे जेको पैसो मिलणो आहे उहो वरी मकानी इदारनि ताईं उनखे ट्रांसफ़र करिणो आहे। पर हिते जेको आहे जीअं ही इलेक्शनूं मिसाल उन्हनि जो मुदो पूरो थियो त का दिलचस्पी कान हुई त हीअ कॾहिं थींदी। हीअ त वरी बि कोर्टुनि प्रेशर विझी ऐं उन्हनि करायो आहे न त इलेक्शनूं त उहे न पिया कराइनि। उन जो सबबु ई हुयो, अमली तौर सां ॾिठो त हर टाउन ते जेके उन्हनि माण्हू रखिया बज़ाहिर जेके हुया नुमाइंदा उन्हनि जा बलदियाती इदारनि जा जेके मुलाज़िम हुआ, उहे कीअं उन्हनि जा सौदा थींदा हुआ। माण्हू छाछरे जो नुमाइंदो मुक़ररु कयूं, नगर पार्कर जो नुमाइंदो मुक़ररु कयूं, उहो पंहिंजो माण्हू हिकिड़ो जेको EDO उनखे छा चइबो, जेको CO हो या उहो टिनि चइनि टाउननि जो उहो जे इंचार्ज ऐं उहो CMO साहब ऐं चइनि पंजनि जाइनि जा ऐं छाछरो नगर पार्कर उन्हनि जा पैसा उन्हनि खे मोकिलिया। उन्हनि जा धणनि खे ख़बर आहे त सिंध बैंक में उन्हनि जो अकाउंट थियणु खुलणो आहे, उन्हनि जा उहे जिन उते पैसा मोकिलिया उन्हनि खे पहुता या न पहुता। नेठ नगर पार्कर छो त हिकिड़ो पासीरो शहर आहे, उते जा जेके माण्हू आहे उन्हनि चयो भई सदाईं अचे पैसा कढाए खणी वञे थो, उन रस्तो बंदि करे उन खां फुरिया, प्रैक्टिकली फुरिया ऐं उहे लखे रुपया उन जेके आहिनि से उहो खयो पियो वियो। हाणे उहा दाह कंहिंखे ॾेई, जेतिरो तो दाह ॾे त ख्वार था थियनि, तंहिं करे पोइ वरी ठाह ऐं सलाह मशवरा करे उहे उनखां पैसा वापसि करायूं, कुझु उन्हनि खे ॾिनऊं। ज़ाहिर आहे जेके फुरण वारा बि एॾा ई सियासी माण्हू हुआ,
उन्हनि जी पार्टियुनि जा हुआ, तंहिं करे न त उहो ॿियो त इहो कार्रवाई कोन करे सघे हा। त हिकिड़ो त इहो थियो आहे अमली तौर हींअर, छो त सियासत जंहिं नमूने इहा असांजे मुल्क में हले थी, उनजो रवाज इहो थी वियो आहे त को जेको अॻुवान आहे उन पार्टीअ जो, हुकुमरान पार्टीअ जो, उनजो हिकिड़ो बंगलो आहे, उनजो इंचार्ज आहे, उहो टाउन खे हलाइणो आहे। ऐं आउं ड्रिघड़ीअ में हुसु त उते उहो ॿुधाइनि पिया मीर साहिब जी, मीर हयात तालपुर, जेको तमामु वॾो पुराणो सियासी अॻुवान रहियो आहे ऐं केतिरा दफ़ा 7-8 दफ़ा हू मेंबर चूंडियो आहे, त हुनजा को वेझो माण्हू हो जंहिंजो हुनजी ऑनेस्टी ऐं हुनजो ॿुधाए पियो त साईं सॼी सिंध में वाहिद टाउन कमेटी आहे ड्रिघड़ी जेको ही पैसा हिन खां न वठंदो आहे। ऐं मूं चयो ठीकु आहे, मीर साहिब जी त महिरबानी आहे, पर अवाम खे हिन जो इम्पैक्ट त कोन मिलियो आहे न। सो इहे सभु हालतूं आहिनि, इन जे करे कारकर्दगी ज़ीरो आहे। आउं जंहिं पाड़े में रहां थो उन में 2-3 पार्क आहिनि जेके वॉक करण वारा ॿार अची वॉक कनि, ॿार रांदि कनि, ख़वातीन अचनि उहे वॉक कनि, उहे अची ॾिसनि। असां कॾहिं बि उन में मुलाज़िम उन्हनि जी ज़ाहिरिया का हूंदी न, कंहिंखे कोन ठो आहे। हीरोनी उन जा दर पटे खणी विया आहिनि, उन्हनि जा जेके आहिनि कुर्सियूं बनी, कुर्सियुनि में रुगो 2 शीखूं आहिनि, उन शीखुनि खे कढण लाइ उहे जेके कुर्सियूं आहिनि उहे भञी उखड़ी, केरु उन्हनि खे रोकण वारो कोन्हे, केरु अॼु ताईं। मूंखे त हैरत इहा आहे त असांजे तमामु वॾा वॾा बंगला आहिनि उन्हनि पार्क जे ओसे पासे में, उहे पंहिंजो किचिरो खणी अची पार्क में छॾे था वञनि। हाणे इहो को ज़ाहिरिया स्टाफ मेंबर हुजे जेको उन्हनि खे चवे न, त इहो हिकिड़ी आम सिंपल सादी नंढड़ी हिकिड़ी ॻाल्हि आहे। उहे जेके मुलाज़िम आहिनि ज़ाहिरिया बल्दिया जा हूंदा, अलाए किथे कंहिं बंगलनि ते कमु कंदा हूंदा। त हाणे हिकिड़ी त कारकर्दगी इहा आहे। हाणे उहो जीअं ॻाल्हि साईं आरई साहिबु कई, नवा सभ खां वधीक असां वेझड़ाई वारे तारीख़ में ॾिठो उहो मुशर्रफ जे दौर में जेके 12-13 खाता 17 खाता उन्हनि जा थिया, रुगो पुलिस उन्हनि उनखे अलॻि कई हुई। प्रैक्टिकली साईं जीअं जाफ़री साहिबु उन जी ॻाल्हि ॿुधाई, असां सभिनी उहो ॾिठो। हिते असां तमामु ज़ोरदार तक़रीरूं ॿुधंदा हुआसीं। डिस्ट्रिक्ट काउंसिल में मखदूम रफ़ीक चेयरमैन हुयो ऐं हू सदाईं चवंदो हो त असांखे फिनांस तौरु अख़्तियार कोन्हनि, हालांकि उनखे 17-18 खाता बि आहिनि, पोइ बि चवंदे फिनांस में असीं ख़ुदि मुख़्तियार न आहियूं, वरी बि असांखे पैसा घुरणा था पवनि। हाणे इहे ॻाल्हियूं हुयूं, पर उहे प्रैक्टिकली थियो हीअं, उहे नंढियूं नंढियूं ज़िलई सतह ते हिकिड़ियूं रियासतूं ठही वयूं। हीअ शिराज़नि जी रियासत आहे, हीअ अरबाबनि जी रियासत आहे, हीअ महरनि जी रियासत आहे, हीअ फलाणे जी आहे, बसि इहे रियासतूं ठहियूं आल नाल बादशाह। असां त ॾिठो त DCO बि उन्हनि चेयरमैननि जो गाॾी जा दर पियो खोले। हाणे इहा जेका सूरत हाल हुई उहा वरी सफ़ा ॿियो हुयो। हाणे को परवेज़ मुशर्रफ साहिबु हिकिड़ो पूरो हिन जो सिस्टम खे उखाड़ पुछाड़ पे कई, उनजो पंहिंजो हिकिड़ो तजुर्बो हुयो, पर उन तजुर्बे वरी इहा ॾिनी, हालांकि उन हिननि खे वधीक अख़्तियार ॾिना। ख़ुसूसन ख़वातीन पहिरियों दफ़ो एतिरे वॾे तइदाद में ख़वातीन यूनियन काउंसिल सतह ते, टाउन सतह ते आयूं ऐं उन्हनि खे मौक़ो मिलियो ऐं उन्हनि खे पैसा बि मिलिया, उन्हनि में बिराणियुनि खे जेके उन्हनि खे एज़ाज़ीअ जे सूरत में मिलिया। ऐं त इहो बि हिकिड़ो सुठो इम्पैक्ट थियो। पर नंढियूं नंढियूं रियासतूं ठही वियूं, रेसन जूं वॾेरनि जूं, जेके जॻहि उन्हनि जा हुआ। हाणे इहे ॻाल्हियूं आहिनि, पर सिंध में ख़ुसूसन वॾो प्रॉब्लम हीअ थी पियो आहे त मिसाल हींअर पाकिस्तान पीपुल्स पार्टी आहे, उहा 12-13 सालनि खां 14-15 सालनि खां सिंध में हुकूमत आहे हुनजी, ऐं ज़ाहिरिया हिकिड़ी वॾी सियासी पार्टी आहे। पर अलाए अजीब हिकिड़ी सूरत हाल आहे, वॾा शहर सिंध जा आहिनि, उहा इलेक्शन खटे कान पई सघे, तंहिं करे अख़्तियार न आहिनि ॾियणा आहिनि इदारे खे। जे ॾियणा आहिनि त उनखां अॻु में कानून साज़ी करणी आहे, स्कूल जा अख़्तियार उन्हनि खां वठिणा आहिनि, उन्हनि खां वाटर बोर्ड जा वठिणा आहिनि, उन्हनि खां अस्पतालुनि जा अख़्तियार वठिणा आहिनि, उन्हनि खां ही वठिणा आहिनि, उहे करे पोइ था करे जेको झेड़ो अञा ताईं हले पिए। हाणे इहे ॻाल्हियूं ज़ाहिरी आहे इन जो अवामी सतह ते का किराए नथी आहे। जेके चूंडी आया आहिनि उहे बि का ॻाल्हि कोन था कनि त भई छो नथा ॾियो। हाणे माना मुशर्रफ जे गवर्नमेंट में सिंध में ज़ाहिरिया पीपुल्स पार्टी जा 3-4 ज़िलनि ते माण्हू चूंडिया या 5 ते, उन्हनि में सभ खां सुठी साख वारा ज़िला जेके असां उन वक़्तु रिपोर्ट कया हुआ उहो बदीन जो हुयो, जेको इतफ़ाक़ी चूंडी आयो हुयो। हालांकि उहो चांग साहिबु हुनजो उमेदवार न हो, हू जेको आहे जंहिंजो फार्म मैडम फहमीदा जो रद्द थी वियो, त हू जेको हो सो कवरिंग कैंडिडेट हो उहो थी वियो ऐं उनजी सुठी कारकर्दगी हुई।
उन खां ॿियो तमामु सुठी कारकर्दगी ख़ैरपुर ज़िले जी हुई जेका नफ़ीसा शाह हुन जी नाज़िम हुई। टी सुठी कारकर्दगी जेका आहे सा घोटकी ज़िले जी जेका आहे सा तमामु सुठी हुई। हाणे उहो मुमकिन आहे उन्हनि जो CM वग़ैरह बि हुननि जो हुयो, बजट उन्हनि वटि हुई, पर उनजी प्रैक्टिकली माना उहे आया चेयरमैन कमु मेयर नाज़िम कमु कराए बि सघिया थे या न थे। घणनि वटि पैसा त अची विया, उन्हनि उहो फ़ैसिला ई न करे सघनि त इहो कहिड़ो खाता कराईंदा। ज़ाहिर हर डेवलपमेंट जे कम में 4-5 खाता इन्वॉल्व था थियनि, उनजी मीटिंग ई न पियूं थी सघनि। ऐं हैरत जी ॻाल्हि आहे जंहिंखे हिनखे मॉनिटरिंग पे कयो सेव पाकिस्तान, इन सॼे बल्दियातीअ उन्हनि उहा रिपोर्ट पधरी कई त सिंध में सभ खां ख़राबु जेका रिपोर्ट हुई उहा नवाब शाह ज़िले जी हुई, जंहिंमें हालांकि केॾी हिकिड़ी फ़ाल अॻवान आहे फयाल टालपुर साहिबु आहे, उहा उनजी नाज़िम हुई। सभ खां ख़राब में ख़राबु कारकर्दगी उन वक़्तु नवाब शाह ज़िले जी हुई जेका हुन पंहिंजी रिपोर्ट ॾिनी हुई। त हाणे इहे बहरहाल आहिनि, पर हाणे इन खे फ़ाल करण जी ज़रूरत आहे। हेठीं सतह ते ई अवामी माण्हू चूंडिजनि था ऐं चूंडियल माण्हू हाणे जेके मिसाल 3 सालनि खां या को 2 सालनि खां न पिया थियनि चूंडूं, न पिया थियनि त उहे पैसा जीअं मर्ज़ी सां जेको वणे सो खणी वञे। जेकॾहिं इहो ऐवान हुजे, जेके नुमाइंदा हुजनि, त ज़ाहिर आहे उहे नुमाइंदा त पंहिंजे इलाइक़े जे जिथां माण्हू चूंडिजी आया आहिनि उन्हनि ते ख़र्चु करण लाइ सोचींदा। हू ईअं वापसि सिंध बैंक जे थ्रू त कोन वापसि वेंदा हलिया। त इहे आहिनि, तंहिं करे आउं चवां थो त हीअ आइनी तौरु क़ानूनी तौरु टाइम ते इलेक्शनूं थियनि, सुठा नुमाइंदा प्रैक्टिस में सुठा थींदा, माण्हू ई उन्हनि खे सुठा मुक़ररु कंदा। ऐं जेतिरी सुठी प्रैक्टिस हूंदी अनपोज़ केर बि कोन अची सघंदो, माण्हू चूंडूं मुक़ाबला थींदा, मुक़ाबले में ई सुठो उमेदवार चूंडिजी सघंदो। ऐं असांखे भरपूर नमूने सां अवामी सतह ते इन खे फ़ाल करण लाइ ज़ोर बार भरणु घुरिजे। आउं त एतिरी ॻाल्हि थो कयां। महिरबानी।